ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा विकसित विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। आत्मा जो कि परम पिता परमात्मा शिव बाबा अॼु मिठे मिठे शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवनि था दिल शिकस्त ऐं ईर्ष्या ये ॿ चीजूं जीवन में असांजी ख़ुशी खे ख़तम करे छॾियूं। अगर तव्हां जीवन में सदा ख़ुशि रहण चाहींदा आहियो त कंहिंसां बि ईर्ष्या न कयो। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ठीक थी न बि थी, लेकिन असांखे कॾहिं बि दिल शिकस्त न थियणो कि अरे ये कमु ख़राब थी वियो। चलो जेको थियो हुनमें सुठो, इहो अभ्यास विझणो खपे असांखे। असां वटि जो आहे जहिड़ो बि आहे सभिनि खां सुठो। असां दुनिया में जीवन में ॿियनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि असांखे कंहिंसां ईर्ष्या न करणी आहे। भले कंहिंखे केतिरी बि फर्स्ट क्लास चीज हुजे, लेकिन मूं वटि जो आहे उन खां सुठो कुझु आहे ई न, त असांखे कंहिंसां ईर्ष्या न थींदी। थींदो न ॿियनि जी चीज सुठी ॾिसी करे, ॿियनि जे भाग्य खे ॾिसी करे माण्हुनि खे ईर्ष्या थींदी आहे। कॾहिं कमु हेठि मथे थी वियो त दिल शिकस्त थी वेंदा आहिनि। लेकिन असां सदा यादि करूं हर ॻाल्हि में कल्याण आहे। छो कि मुंहिंजो पीउ केरु आहे? शिव अर्थात कल्याणकारी। शिव निराकार परम पिता परमात्मा सां आत्माउनि जो पीउ आहे। तो गुरु नानक देव बि निराकार जी महिमा गाई अथई। हुन ई निराकार खे असां शिव था चऊं। शिव अर्थात कल्याणकारी। जॾहिं मुंहिंजो पीउ कल्याणकारी आहे, कल्याणकारी पीउ मूंसां गॾु आहे, त असांजो कोई अकल्याण थी सघंदो? त बाबा चवनि था कॾहिं बि जीवन में असांखे दिल शिकस्त न थियणो खपे। जेको थिए थो ॾाढो ई सुठो थो थिए, जो थियो ॾाढो ई सुठो थियो। ऐं जो मूं वटि आहे, जो मूंखे परमात्मा जहिड़ो बि घर ॾिनो अथई, जहिड़ी बि रोटी मां खायां थी, जहिड़ो बि घर परिवार मुंहिंजो आहे, मुंहिंजे कर्मनि अनुसार मूंखे जो कुझु बि मिलियो आहे हुनमें मां संतुष्ट आहियां। छो कि मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। अगर असां हाणे बि जीवन में हिक ॿिए सां ईर्ष्या करे, ॿियनि जी चीजुनि जे भाग्य खे ॾिसी करे ईर्ष्या कंदासीं त असां हाणे अॼु बीज बुरो बोयो। माण्हू हिक ॿिए सां ईर्ष्या कंदो त छा थींदो? कुझु न कुझु परेशानी थींदी न असांखे। ऐं असांजी ईर्ष्या जे हिसाब सां अगरि असांजा कर्म बि अहिड़ा वेड़ा थी विया त बीज त असां अॼु सुठो न बोयोसीं, न त कल्ह असांजो वृक्ष सुठो कीअं थींदो? चईंदा आहिनि अॼु जेको असां कर्म रूपी बीज बोयूं था, कल्ह ओड़ो ई जीवन असांखे मिलंदो। अॼु अगरि असां ॿियनि खे ॾिसी करे ईर्ष्या था करूं, हुननि सां हुननि जो मुंहुं नथा ॾिसूं, हुननि खे वॾो अॻियां वधंदे हुए असां ख़ुशि नथा थियूं। जेके जो बि प्राप्त आहे, भले असांखे उहो न आहे, लेकिन जेके जो बि कुझु बि प्राप्त आहे असांखे हुनजे जीवन खे ॾिसी करे ख़ुशि थियणो खपे। या हिननि जो जीवन ॾाढो सुठो, लेकिन मुंहिंजो घटि न आहे। हिननि जो जीवन हिननि जे हिसाब सां, हिननि जे भाग्य जे हिसाब सां सुठो आहे, लेकिन मुंहिंजो जीवन मुंहिंजे भाग्य जे हिसाब सां ॾाढो ई सुठो आहे। त असांखे कंहिंखे घटि बि न सम्झणो आहे, कंहिंखे जास्ती ॾिसी करे ईर्ष्या नफ़रत बि न करणी, ईर्ष्या बि न करणी। त बाबा चयो कि हिन सां असांजी ख़ुशी गायब थी वेंदी। अॼु अगरि तव्हां कंहिंजी चीज ॾिसी, कंहिंखे कंहिंजो भाग्य ॾिठो ऐं हुननि सां असां ईर्ष्या कई त असांजे मन में उल्टा सुल्टा वीचार ईंदा।
असांखे लॻंदो न असां वटि न आहे हिननि वटि आहे, पोइ हिन सां छा थींदो, असांजी ख़ुशी गायब थी वेंदी। त दुनिया में भई हिन कलयुगी दुनिया में कंहिं वटि छा आहे कंहिं वटि छा आहे, त हिन जे लाइ न सदा असांखे यादि रखणो खपे कि मूं वटि छा छा आहे। अॼुकल्ह सदा असांखे यादि रहंदो भई मूं वटि छा छा आहे। अॼु भाॼी वारे वटि भाॼियूं आहिनि, लेकिन उहो ॾिसंदो रहे अरे हिननि खे केॾा सारा कपिड़ा आहिनि, केॾी वॾी दुकान आहे, हिननि जो केॾो वॾो घर आहे, त उहो पंहिंजी भाॼी बेचे करे पंहिंजो गुज़ारो करे सघंदो, उहो त हुननि खे ॾिसंदो रहंदो न। त अगरि उहो ख़ुदि खे ॾिसंदो भई मूं वटि भाॼियूं आहिनि, मां विकिणी करे मां पंहिंजो जीवन जो गुज़ारो करां, जेतिरो असां दिलि सां सॼो ॾींहुं महिनत कंदासीं त असां वटि बि कल्ह इहे सभु अची वेंदो। असां अगरि ॿियनि खे ॾिसंदा रहंदासीं ऐं ख़ुदि दिलि शिकस्त थींदा रहंदासीं कि मूं वटि न आहे, पर तव्हां वटि भाॼियूं आहिनि त हुनखे विकिणे करे पैसो कमाए सघंदा आहियो न। अॼु कोई बि माण्हू पैसो कमाए करे वॾो माण्हू ठहे थो त नंढे खां ठाहींदो तॾहिं सफल थींदो। अॼुकल्ह जीअं पीउ महिनत करे एॾो वॾो बिज़नेस जमायो अथई, हुनखे हर ॻाल्हि जो अनुभव हूंदो, ऐं ॿार जो जन्मिया ई आहिनि, उन्हनि खे पतो ई न आहे बिज़नेस शुरू कीअं कबो आहे। वेठे वेठे उन्हनि खे सभु कुझु उते ई मिलियो आहे, कल्ह घाटो थियो, नुक़सान थियो, कुझु बि गड़बड़ी थी त उहो जीवन में उन्हनि खे पतो ई न आहे हाणे छा करो कीअं करो, छोजो उन्हनि शुरू खां महिनत न कई आहे। त असां हर हिकु माण्हू शुरू खां महिनत कंदो त सफलता पाईंदो। हर हिकु माण्हू खे कई माण्हुनि खे माउ पीउ जी जायदाद मिलंदी आहे, कई खे शुरू करणो पवंदो आहे। त जेको शुरू कंदो न उन्हनि खे हर हिकु ॻाल्हि जो अनुभव हूंदो त उहो जीवन में कॾहिं बि रुकंदा न, दिलि शिकस्त न थींदा, कॾहिं बि कंहिंसां ईर्ष्या न कंदा, छोजो हुननि महिनत पंहिंजे जीवन में ध्यानु ॾेई करे महिनत करे करे प्राप्त कयो थी न। जेको माण्हू दिलि शिकस्त थींदो रहंदो आहे न, हिक ॿिए सां ईर्ष्या ई कंदो रहंदो आहे, त हुनजे मन में प्रसन्नता हूंदी न। प्रसन्न माण्हू दिलि सां कमु करे ई न सघंदो आहे। दिलि सां कमु न करो, जीवन में प्रसन्न न रहो त जीवन में अॻियां न वधी सघंदो। इन करे बाबा चवनि था कि हाणे सदा जीवन में यादि रखो कि मूंखे कॾहिं बि दिलि शिकस्त बि न थियणो आहे, पंहिंजे जीवन खे ॾिसी करे, पंहिंजे भाग्य खे ॾिसी करे ऐं ॿियनि खे ॾिसी करे ईर्ष्या बि न करणी आहे। सदा यादि रखो मूं वटि छा आहे ऐं जो मूं वटि आहे उन्हनि खे कार्य में लॻाए करे मां पंहिंजे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी सां कीअं रही सघंदी आहियां। छो त जेको माण्हू ख़ुदि जी चीज़ ख़ुदि जे जीवन में ध्यानु प्राप्ति ॾिसी करे जीवन में ख़ुशि रहंदो न, उहो ॿियनि खे बि ख़ुशी ॾेई सघंदो। अॼु असां ख़ुदि जे जीवन में असां वटि जो आहे असां अगरि हुन सां ख़ुशि न आहियूं, असां प्रसन्न न आहियूं त असां ॿियनि खे बि न ॾेई सघंदासीं। ऐं छा थींदो भई अॼु असां वटि जो चीज़ आहे अगरि असां हुनखे ध्यानु न ॾिनोसीं, असां ॿियनि जी भाग्य ऐं ॿियनि जे जीवन खे ॾिसी करे ख़ुदि जे जीवन मां दिलि शिकस्त था थियूं, हुननि सां ईर्ष्या था करूं, त जो असां वटि आहे अॼु उन्हनि खे बि असां सही रीति यूज़ न था करूं, पोइ कल्ह जेको असां वटि आहे न उहो बि न रहे। छोकी असां सॼो ॾींहुं जेको माण्हू किटविट कंदो आहे, ईअं सोचंदो आहे, ईअं दिलि शिकस्त थींदो आहे, ईर्ष्या थींदी आहे न, पोइ ख़ुशी कीअं ईंदी। माण्हू चवंदा आहिनि ख़ुशि थियो त घर में ख़ुशी ईंदी। छा थींदो हिन जो अर्थ छा आहे, जीअं असांजी आत्मा हिकु लाइट आहे न, त अगरि असां ख़ुशि रहंदा आहियूं न त असांजी आत्मा मां ख़ुशी जी लाइट निकिरंदी आहे, जंहिंसां ॿियनि खे बि ख़ुशी मिलंदी। पोइ ॿिया असांखे छा ॾींदा, दुआयूं।
भई अगरि अॼु माण्हू खे अगरि तव्हां ख़ुशि कयो न जीवन में त उहो कहिड़ी दुआयूं ॾींदो। अभी मां ॾाढो परेशान आहियां लेकिन हिन सां मिलियो न कि ॾाढी ख़ुशी मिली, मां हल्को थी वियो। त असांजे हल्केपन, असांजी ख़ुशी में रहण जे कारण साम्हूं वारो ख़ुशि थींदो, साम्हूं वारे जो जीवन परिवर्तन थींदो, साम्हूं वारो जीवन में अॻियां वधण लॻी वेंदो। त हुनजी दुआयूं असांखे मिलंदियूं आहिनि जंहिंजे कारण ख़ुशी वधंदी वेंदी। तॾहिं चईं न भई घर में सुख शांति सां रहो, ख़ुशि रहो त ख़ुशी ईंदी। मतलब असांजी लाइट फैलदी आहे ऐं ॿियनि खे प्राप्त थींदी आहे त ॿिया असांखे दुआयूं ॾींदा आहिनि। अॼु अगरि जीवन में कंहिंसां बि ईर्ष्या कंदासीं त असांजी आत्मा में कहिड़ी लाइट ईंदी? ईर्ष्या करण जी। उहो साम्हूं वारे ताईं वेंदी त उहो असांखे सुठो रिस्पॉन्स ॾींदो। पोइ असां द्वारा ई माण्हुनि खे ईर्ष्या, नफ़रत, घृणा, माण्हू चईंदो मां त अंदरि सोचां थी हिनखे छा पतो, लेकिन असांजी आत्मा जो सोचती आहे न हुनजी लाइट ॿाहिरि निकिरंदी आहे। जीअं कोई माण्हू चईंदा आहिनि मां सुबुह खां सोचां पई ईअं चईंदो ऐं चई ॾिने, छोकी उहो माण्हू सुबुह खां सोचे पियो कि मां हुनखे चवां त हुनजी आत्मा में सोचण सां छा थींदो आहे, असांजी आत्मा में लाइट फैलदी आहे। तॾहिं त डॉक्टर छो चईंदो आहे तव्हां कुझु सोचो था, जॾहिं असां सोचदा आहियूं न त असांजी आत्मा में हिकु लाइट निकिरंदी आहे। त उहा लाइट अगरि टेंशन वारी हूंदी, परेशानी वारी हूंदी, विकारनि वारी हूंदी त हुनजो असर असांजे शरीर ते पवंदो। हुनजे कारण शरीर जी कुझु ऑर्गन, कुझु नफ्स ठीक रीति काम न कंदा आहिनि त पोइ हल्का थी वेंदा आहिनि। त मतलब ठीक रीति न हूंदा आहिनि, न हलंदा आहिनि त हुन सां बीमारी थींदियूं आहिनि। ऐं जेके माण्हू जी सोच नॉर्मल हूंदी आहे न, जो ख़ुशि रहंदा आहिनि, जेकी आत्मा आहे पोइ हुननि जी आत्मा मां लाइट बि ओड़ी निकिरंदी आहे त हुनजे शरीर जा ऑर्गन बि ठीक रीति हलंदा आहिनि। त असांजी सोच जो असांजे शरीर ते, असांजे ॿाहिरां जे वातावरण ते असर पवंदो आहे। तॾहिं त कोई माण्हू असां सां सुठो व्यवहार थो करे, कोई कंहिंजे लाइ तो सोचियो था, तव्हां चईंदो मां त हिनखे छा पतो मां हिन लाइ छा थी सोचां, लेकिन हुनखे पतो अथसि कि तव्हां हुनजे लाइ उल्टो सुल्टो या बुरो सोचो था। तव्हांजे अगरि सोच ज्यादा बुरी हूंदी न त उहो माण्हू काथे बि हूंदो त तव्हांजी लाइट हुन ते पहुचती आहे। हुनखे लॻंदो हा ही मुंहिंजे लाइ बुरो सोचो। ऐं अगरि असीं सभिनि जे लाइ सुठा सोचूं त हुननि खे बि लॻंदो न इअ, हुननि खे बि तव्हां सां ॻाल्हाइण मिलण सुठो लॻंदो। त केरु माण्हू असां सां कीअं व्यवहार थो करे, केरु माण्हू असां सां कीअं व्यवहार थो करे, सोच सदा सुठी रहंदी न सभिनि जे लाइ। असां त पंहिंजी सोच सुठी रखूं न, साम्हूं वारो जो जीअं बि सोचे जीअं बि करे, असांजी सोच एतिरी सुठी हुजणी खपे कि साम्हूं वारे जी सोच बि सुठी थी वञे। जंहिंजे करे बाबा चवनि था कि सदा पंहिंजी सोच खे ईर्ष्या, दिल शिकस्तपन सां मुक्त करो त जीवन में सदा प्रसन्न रहंदा। त ख़ुशि रहण लाइ असांखे छा छॾिणो पवंदो? ईर्ष्या, दिल शिकस्तपन। हिनजे लाइ बाबा चए तूं सदा ख़ुदि वटि जो आहे न हुन खे ध्यान में रखो। भई तव्हां वटि अॼु आइस्क्रीम आहे खाइण लाइ त तव्हां आइस्क्रीम जो टेस्ट वठो न। साम्हूं वारो पिज़्ज़ा बर्गर खाए थो त हुनखे खाइण ॾे। तव्हां वटि त आइस्क्रीम आहे न त आइस्क्रीम जो टेस्ट वठो। अॼु आइस्क्रीम खायो पोइ कल्ह पिज़्ज़ा बर्गर तव्हां बि खाई वठो। हुन सां उहो छो दिल शिकस्त छो थियो? त बाबा चवनि था ईर्ष्या छो करूं असां वटि जो चीज आहे असां हुन सां ख़ुशि रहूं न। बाबा चवनि था कि हम, ऐं ॿियो बाबा जी चवनि था
कि जीवन में जो भी कम करो ना हुनमें स्वार्थ न हुजणो। माण्हुनि जे जीवन में स्वार्थ हूंदो आहे, भई कुछ भी कम कंदो न तो स्वार्थ खुद जे फ़ाइदे जे लाइ, त उहो सच्चे दिल सां सेवा न थी। अगर असां पंहिंजे फ़ाइदे जे लाइ हर कम करूं था, अॼु ॾिसो माउ पीउ बि कई माउ पीउ ॿारनि खे पैदा कंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि असांखे पुटु थिए, भई पोइ थींदो त असांखे कमाए करे खाराईंदो, असांजे बुढ़ापे जो सहारो थींदो। अॼुकल्ह त माण्हू घटि सोचनि, पर त बि कंहिंजी इच्छा हूंदी आहे, उहो ॿारनि खे हीअं करे पालदा आहिनि कि इहे बि असांखे वॾा थी करे पालदा। हाँ, तव्हांजी भावना सुठी आहे, लेकिन इहो पंहिंजो स्वार्थ थियो न। आत्मा खे कंहिंखे बि तव्हां पालना ॾियो था न, कंहिंखे बि तव्हां रोटी था खारायो, कंहिंखे बि तव्हां किन जे लाइ कुछ भी कम करो था, चाहे तव्हांजा ॿार आहिनि चाहे संबंधी आहिनि ॿिया, मतलब टोटल बस सुबह खां रात ताईं जो कम करो था न, ये ही समझो कि मां आत्मा आहियां, मूंखे हिन सृष्टि जे इहो पार्ट मिलल, मां ये कम हिन करे नथी करां कि जंहिंसां मूंखे बि फ़ाइदो थिए। अॼु माण्हू कोई रोटी ठाहींदो न, खुद जी फेवरेट भाॼी ठाहींदो, हुनखे हूंदो भई मूंखे ये खाइणी आहे, मूंखे हिन जो टेस्ट खपे, मुंहिंजी इच्छा थी थिए, तो हुनजे बदले में सभिनि जो ठाहींदो। लेकिन सभिनि जी इच्छा अनुसार अगर ठाहींदो न तो वो ज्यादा सुठी रहंदी आहे, और खुद जी इच्छा अनुसार ठाहींदो तो हुनमें एॾो टेस्ट न ईंदो, छो जो स्वार्थ थी वियो न। त बाबा चई तो स्वार्थ जे बिना सच्ची दिल सां कम करो त असांजी आत्मा छा थी वेंदी, स्वच्छ आत्मा कहलाए। न त अॼुकल्ह जी दुनिया ई स्वार्थी जी आहे न। अॼुकल्ह हर माण्हू पहिरियों पंहिंजो थो सोचे, न पहिरियों पंहिंजो सोचो पोइ ॿिए जी सोचो। त हिन करे त अॼुकल्ह जेको बि माण्हू कर्म करे थो हुनमें पुण्य जो खातो जमा नथो थिए। माण्हू सिर्फ़ पंहिंजे लाइ सोचनि था, पंहिंजे लाइ जीवन जीअनि, मुंहिंजो हिनमें छा फ़ाइदो थी। त हिन करे इहा असांखे सभिनि जो फ़ाइदो ॾिसणो ऐं हुन अनुसार कमु करणो। ॿियो बाबा चवनि था कि हाणे सदा जीवन में असांखे ध्यानु रखणो कि असांखे सॼो ॾींहुं पंहिंजो बुद्धि जो कंहिंसां जोड़े रखणो आहे, परम पिता परमात्मा। हिकु उहो ई असांजो पीउ अहिड़ो आहे जो असांजो पीउ बि आहे, टीचर बि आहे ऐं सतगुरु बि आहे। दुनिया में माण्हुनि जा पीउ अलॻि हूंदा, टीचर अलॻि हूंदो, गुरु अलॻि थींदो आहे। कीअं कंहिंजो पीउ बि टीचर थी सघंदो, लेकिन गुरु त सभिनि जो अलॻि हूंदो आहे। लेकिन आत्मा जो पीउ परमात्मा आहे न, उहो आत्मा जो पीउ बि आहे, आत्मा खे पढ़ाइण वारो टीचर बि आहे, ऐं आत्मा खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरतो रास्तो बि ॿुधाईंदो। मुक्ति धाम कीअं हलणो आहे, जीवन मुक्ति धाम कीअं वञणो आहे, हुनजे लाइ श्रेष्ठ मत बि ॾींदो आहे सतगुरु ठही करे। त बाबा चवंदा वैसे बि दुनिया में माण्हू चईंदा न भॻवान सां सर्व संबंध निभाए, ईअं ई तव्हां पंहिंजी आत्मा जी पीउ परमात्मा खे उहो असांजो साजन बि आहे, असां शिव जी शक्तियूं आहियूं, असांजो सखा बि आहे। भॻवान खे कॾहिं पंहिंजो सखा या सखी ये समझी करे यादि करो, हुन सां ॻाल्हियूं करो, ॾिसो तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। भई कोई दोस्त यार कोई साहेड़ियुनि सां माण्हू मिलंदो आहे त केॾो ख़ुशि थींदो न। भई हाणे अगरि तव्हांजा संबंधी कोन अथव, दोस्त यार कोन अथव, पति कोन अथव, माउ कोन्हे, पीउ कोन्हे, त इच्छा थींदी आहे न भई मुंहिंजी माउ बि ईअं हुई, मुंहिंजो पीउ बि ईअं हूंदी, मुंहिंजो पति बि ईअं हुयो, मुंहिंजी ज़ाल बि ईअं हुई। त उन समय न पहिरों खां ई अभ्यास हुजे, रोज परमात्मा सां न कोई संबंध जोड़े करे
अनुभव करो भई मुंहिंजो परमात्मा पीउ आहे अने मां पंहिंजे परमात्मा खे पीउ जे संबंध में यादि करे हुन सां ॻाल्हियूं करो। अगरि तव्हांखे पति जी कमी महसूस थिए थी त परमात्मा खे पंहिंजो पति समझी करे हुन सां ॻाल्हियूं करो, पंहिंजो ॿार समझी करे ॻाल्हियूं करो, पंहिंजो सतगुरु समझी करे ॻाल्हियूं करो, पंहिंजो पुटु समझी करे ॻाल्हियूं करो, पंहिंजो टीचर समझी करे ॻाल्हियूं करो। ये टीचर पढ़ाईंदो आहे परमात्मा बि असांखे पढ़ाए थो न। आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, सृष्टि चक्कर छा आहे, असां मथे काथां खां ईंदा आहियूं, कॾहिं ईंदा आहियूं, कीअं ईंदा आहियूं, हाणे हिन सृष्टि जे सुख जो समय कीअं ईंदो, कॾहिं ईंदो, ही सभु ज्ञान असांखे बाबा ई ॾियनि था न। त असांजो टीचर थियो, टीचर ठही करे असांखे पढ़ाए बि थो, सतगुरु ठही करे असांखे श्रेष्ठ मत बि ॾे थो न। जे मत ते हली करे असां मुक्ति, जीवन मुक्ति खे प्राप्त कंदो। ॾिसो परमात्मा सां सर्व संबंध निभाए करे उनखे यादि करे हुन सां संबंध जोड़े करे अनुभव करे सघंदा आहियूं त हिन सां छा थींदो, असांखे कॾहिं बि अकेलोपन न लॻंदो। अॼु माण्हुनि खे अकेलोपन लॻे थो न, छो जो माण्हू पहिरियों खां ई भॻवान खे यादि करणु नथो सिखे। भई शुरू खां ई अगरि भॻवान खे यादि करण जी आदत हूंदी न, हुन ते विश्वास रखण जी आदत हूंदी, हुन सां ॻाल्हियूं करण जी आदत हूंदी, त हुन माण्हू जो बुढ़ापो ॾाढो सुठो निकिरंदो। छो जो ॾिसो बुढ़ापे में माण्हू अकेलो थी वेंदो आहे। छो जो पंहिंजे ॿारनि जी शादी करायो, हाणे हुननि जी बि गृहस्थी, हाणे हिकु आत्मा केसि ताईं ध्यानु ॾे। तव्हां सोचो तव्हांखे अगरि अकेलो लॻे थो त तव्हांजी बि जॾहिं ससु हुई त हुन समय तव्हां पंहिंजे घर गृहस्थी हलाइण में बिज़ी हुया न। हाणे ससु त कुझु करे न सघंदी, त उहो वेठी हूंदी, करे हुनखे रोटी ॾींदासीं, टीवी ॾिसे वेही। लेकिन जीअं माण्हू गृहस्थी में हलंदो चलंदो इहे सभु संबंधनि में ईंदो आहे त बिज़ी थी वेंदो न। त बुढ़ापे में सभु माण्हू बिज़ी हूंदा आहिनि त माण्हुनि खे पोइ लॻंदो आहे अकेलो अकेलो। त अगरि असां पहिरियों खां ई हाणे खां ई मतिलबु बुढ़ापे अचण खां पहिरियों कोशिशि थी करे बचपन खां ई ॿारनि खे असां अगरि भॻवान सां जोड़े रखंदासीं त हुननि खे बुढ़ापे में लॻंदो हा भई मुंहिंजो परमात्मा पीउ आहे, माउ आहे, भाउ आहे, भेण आहे, साजन आहे, सखा आहे, असांजो टीचर आहे, असांजो सतगुरु आहे। त बाबा चवनि था हिन रीति सर्व संबंधनि सां जॾहिं बि तव्हांखे कोई बि संबंध जी कमी महसूस थिए न, हुन संबंध सां परमात्मा खे यादि करो। त हिन सां छा थींदो आहे कि असांखे पोइ परमात्मा द्वारा हुन संबंध जो सुख मिलंदो आहे। सुख मिलण खां पोइ कोई असां सां ॻाल्हाए न ॻाल्हाए, कंहिंखे टाइम हुजे न हुजे, अॼु ॿारनि खे पढ़ाई में, टीवी में, बाक़ी धंधे में, बाक़ी जेका लेडीस हूंदी आहे वो रोटी में, त सभु बिज़ी। पोइ बुढ़ापे में माण्हुनि खे अकेलो अकेलो थो लॻे, पोइ उहो वञी विच में हुननि सां ॻाल्हाए करे त टाइम न आहे। पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे असां सां कोई ॻाल्हाए नथो, असांखे कोई पुछे नथो। त हिन करे ये कंडीशन माण्हू सभिनि जी ईंदी आहे। बुढ़ापो अगरि असांजो सुठो वञे हुनजे लाइ पहिरियों खां ई ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा सां सर्व संबंध निभाइण जी हाणे खां ई आदत विझो त सम्झो अंत समय ॾाढो सुठो हली वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। सर्व खजाननि जी स्वयं में समाए करे दर्शक स्पंद व ईर्षा सां मुक्त रहण वारा सदा प्रसन्नचित्त। बाबा चवनि था सभी ॿारनि खे
परमात्मा असांजी आत्मा जो पीउ आहे न, त विश्व में जेतिरी भी आत्मायूं आहिनि न, सभिनि जो पीउ परमात्मा आहे। जीअं हिकु माउ पीउ पंहिंजे 4 ॿार हुजनि या 10 ॿार हुजनि, कोई भी चीज ॾींदा त 10 खे हिकु जहिड़ी ॾींदा न, अनुसार ही ॾींदा न, ये थोड़ी कंहिंखे ज्यादा कंहिंखे घटि। ये परमात्मा भी हर आत्मा खे सुख शांति खुशी ॾींदो आहे। हर आत्मा खे ज्ञान गुण शक्ति ओतिरा ई ॾींदो आहे। ये न कृष्ण जी आत्मा खे ज्यादा ॾिनो अथई, राम जी आत्मा खे कम ॾिनो अथई, देविन जी आत्मा खे हुन खां कम, या असांखे घटि हुननि खे ज्यादा। ये त दुनिया में माण्हू भेदभाव कंदा आहिनि। हा भई पंडित आहिनि त उन्हनि जे अॻियां वञी सघंदा आहिनि, असां न वञी। त पत्थर जी मूर्ति ठाहे करे ईअं कंदा आहिनि माण्हू, पर हिकु निराकार परमात्मा पंहिंजी सभी आत्माउनि खे उहे शक्ति ॾींदो आहे जो हुन कृष्ण खे ॾिनी अथई। लेकिन कृष्ण जी आत्मा खे जॾहिं परमात्मा शक्ति ॾिनई त हुनखे संभाले करे खुदि जे लाइ ऐं सभिनि जे लाइ, सभिनि जे भले जे लाइ यूज़ कई। उहा ओड़ी ही शक्ति भगवान सभिनि खे ॾींदो आहे, सभी आत्माउनि खे ॾींदो आहे। हिन समय जो माण्हू गरीब आहे न, हुननि आत्माउनि खे भी परमात्मा शक्ति ॾिनी हुई, छो जी सभी आत्मायूं परमात्मा जा ॿार आहिनि। लेकिन सभी आत्मायूं परमात्मा जी शक्ति खे सही रीति यूज़ न कंदियूं आहिनि पंहिंजे लाइ ऐं सभिनि जे लाइ। अॼु ॾिसो माण्हू भक्ति करे थो त हुननि खे शक्ति त मिले थी, कोई हुन शक्ति खे सॼो ॾींहुं सुठी रीति कार्य में तो लॻाए, सभिनि जो भलो तो करे, सभिनि सां प्यार सां ॻाल्हाए थो। ऐं कोई हा भई मां भक्ति करे आयमि त आत्मा में शक्ति ईंदी आहे, वो कर्म क्षेत्र में ईंदा न, कोई हिक ॿिए खे डांटदा, मारदा, गारियूं ॾींदा, ये नथो करे, ये नथो करे, गिलानी कंदा, निंदा कंदा, ये खुश रहंदा आहिनि। हा भई अॼु असां पाठ कयो, टिकाणे वियासीं, मंदिर वियासीं, हा भई जेतिरी शक्ति मिलंदी आहे न, वो सभु डांटण, मारण, गिलानी करण, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण में वेस्ट करे छॾी। लेकिन कृष्ण जी आत्मा हीअं न करे, हुन परमात्मा खे यादि करे शक्ति वठी करे खुद जी भी भलो कई ऐं ॿियनि जो भी भलो कई। त बाबा चए थो मां सभिनि खे हिकु जहिड़ी शक्ति ॾींदो आहे। हाणे केतिरो तव्हां हुन शक्तियुनि खे सुठी रीति कार्य में था लॻायो या ग़लति रीति था लॻायो, ये तव्हांजे मथे। पोइ जेको माण्हू अगरि भगवान जी शक्ति खे ग़लति रीति कार्य में लॻाईंदो त जीवन में असफल थींदो न। पोइ खुद जी असफलता ऐं ॿियनि जी सफलता खे ॾिसी करे दिल शिकस्त थींदो आहे, पोइ हुननि सां ईर्ष्या कंदो आहे कि ॾिस मां भी उहो पाठ थी करां, मूंखे नथो मिले, हिनखे मिली, पोइ उदास थी वेंदो आहे, हुन सां ईर्ष्या कंदो आहे। मां उहो पढ़ाई पढ़ी, मूंखे न मिलियो, हिनखे मिली, पोइ ईर्ष्या थींदी आहे न माण्हू। छो जी या जेको भी असांखे प्राप्त थियो असां हुनखे सही रीति कम में न लॻायो ऐं साम्हूं वारे लॻाए छॾी। भई तव्हां वटि 2 घंटा आहिनि त हुन माण्हू 2 घंटा सुठी रीति पढ़ाई करे, महिनत करे, जेको भी करणो हुयो उहो सुठी रीति कई पास थी वियो। तव्हां वटि 2 घंटा आहिनि उहे, लेकिन तव्हां उहो 2 घंटनि में ई सोचदा रहिया, अरे 2 घंटे में छा पढ़ंदासीं, जेको ईंदो लिखी वठंदासीं, हेॾे होॾे सोचे गपशप करे हिन में ई गुज़ारे छॾियो, तव्हां फेल थी वियो। ये त फ़र्क़ु आहे न। पोइ माण्हू दिल शिकस्त थी वेंदो फेल थियण वारो, उन सां ईर्ष्या कंदो, भई ॾिस हिन जा आया मुंहिंजा न आया। त जीवन में भी ईअं ई आहे, जो गुण, जो शक्तियूं, जो धन संपत्ति, जहिड़ो भी घर, जहिड़ा भी ॿार, जहिड़ा भी संबंधी आहिनि, जो कुछ भी तव्हांखे प्राप्त अथव न, हुनखे सही रीति यूज़ में लॻायो। ॿियनि सां रीस न करो, ॿियनि खे ॾिसी करे दिल शिकस्त न थियो कि हिन वटि आहे मूं वटि न आहे, हुननि सां ईर्ष्या न करो।
त असां सदा छा रहंदासीं, प्रसन्न रहंदासीं। स्लोगन आहे स्वार्थ जे बिना सच्चे दिल सां सेवा करण वारा ही स्वच्छ आत्मा आहिनि। जीवन में असांखे कोई भी कम करो तो सच्चे दिल सां करो, स्वार्थ सां न करो। त असां छा कहलाईंदासीं, स्वच्छ आत्मा। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।